ज़िले सिजावल तालके शाहबंदर जे वक़्त जे बुज़ुर्ग अलहाज हज़रत इलाही बख्श महंदरो मजददी नक्शबंदी कादरी जो सालियानो हिक ॾींहं वारो 23 उर्स मुबारक थी गुज़रियो। उर्स मुबारक जो इफ्तिताह गादी नशीन हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद अहमद नईमी नक्शबंदी, सूबाई वज़ीर लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ मोहम्मद अली ख़ान मलकाणी, अॻूणो सूबाई वज़ीर हाजी मोहम्मद उस्मान मलकाणी ऐं ॿियनि उलमाए करामनि जिन दरगाह ते चादर चाढ़े दुआ घुरी। दरगाह ते हज़ारे मुरीद ऐं अक़ीदतमंद मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पहुची दरगाह ते चादर चाढ़े दुआऊं घुरियूं। उर्स मुबारक जे मौक़े ते दरगाह जे फ़क़ीरनि पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। उर्स मुबारक जे मौक़े ते केतिरनि ई आलिमनि तक़रीरूं कयूं ऐं नात ख़्वानी पिणु थी। दरगाह ते फ़ातिह ख़्वानी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद मुबारक कादरी मजददी महंदरो, हज़रत अल्लामा व मौलाना उमर नईमी मजददी ऐं हज़रत अल्लामा व मौलाना हाजी अली मोहम्मद नईमी कादरी जन कई। लंगर जो आम बंदोबस्त थियल हो, जॾहिं त दरगाह ते औरतुनि जे अचण ते पाबंदी हुई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची